हिनमल तव्हां हिते वेठा आहियो, चारों तरफ़ झुंगरनि जा आवाज़ हिनमल तव्हां हाणे बि ॿुधो हलन वता, पर अञा एकांत जेमल थींदी त हे हिकु बगीचो आहे। ध्यान अहिड़नि ई स्थाननि ते ॾाढो सुठो थींदो आहे, बाग़ीचे में, नदीअ ते, तलाव ते या कंहिं तीर्थ ते मौक़ो मिले थो त। बाक़ी मां ईअं न चवां तो उते आहे तुंहिंजे घर कान्हे, तूं पंहिंजे घर में बि करे सघे थो। हाणे हे असां आया आहियूं हिन प्रकृतिअ में, प्रकृति ऐं परमात्मा, संसार ऐं परमात्मा कुछ भी अलग कान्हे। स्त्री चाहे पुरुष ये बनना है ना हिकु आहे, सॼो खेल हिक जो ई आहे, सॼो खेल हिक जो थिए। हे सभिनि जो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हे जगत ॾिसण में अचे थो। जीअं हिते हाणे हिते 200 माण्हू हितां वेठा आहिनि और राति जो हिते सभई सुम्ही पऊं त सभिनी खे पंहिंजो पंहिंजो जगत नज़र ईंदो सपने में। सभिनी खे हिकु जहिड़ो कंहिंजो बि न हूंदो। 200 ई ॼणा सुम्हंदासीं, ईअं न सोचजांइ त तुंहिंजे पासे वारीअ खे जेको तोखे नज़र ईंदो उनखे नज़र न। सभिनी खे पंहिंजो पंहिंजो नज़र ईंदो जगत, उन में सभु तूं ई आहीं। करता तूं आहीं, संवाददाता तूं आहीं, म्यूज़िककार तूं आहीं, राइटर तूं आहीं, सभु त तूं आहीं। ॾिसें तूं थो, तूं ते भीड़ ॾिसें थो, भीड़ में वहिंवार करें थो, केतिरा ई माण्हू ॾिसें त केरु हूंदो आहे, तूं ई हूंदी आहे, ॿियो त कोई आहे कान उते। तीअं हे बि हो सपनो आहे, ओॾी महिल हे जगत असां खां विसरी थो वञे, हे जगत असां खां विसरी थो वञे। जेॾी महिल तव्हां सुम्हंदव इहो न सोचिजांइ त हे जगत असांखे यादि ईंदो जेको हे जगत असां घर में जीऊं था, इहो न हूंदी, उते जगत ॿियो हूंदी। वरी सुबुह जो उथंदी आहे त उहो बिल्कुलु, ऐं ओॾी महिल तूं चवंदी बि अरे मां हे सपनो ॾिठो, ऐं वरी हे यादि ईंदी, हो विसरी वेंदी। वरी राति जो सुम्हंदी आहीं, हे विसरी वेंदी, हो यादि ईंदी। इते थी सॼो खेल हिक जो, जंहिंजो नालो आहे साक्षी। साक्षी सभिनि जो हिकु आहे, जेको गुरु नानक जप साहिब में चयो आहे, आदेश तिसे आदेश। आदेश चइबो आहे प्रणाम खे, सिर झुकाए उनखे आदेश आहे। आदेश तिसे आदेश। आद अनिल अनाहद जुग जुग, जुग जुग एको वेश। जुगन खां हिक ई वेश में सभिनी में साक्षी हिकु आहे। न ते साईं टेऊंराम जन जो वेठो आहे, असांजो भगत टेऊंराम जन जो ब्रजलाल। हाणे मूंखे यादि थो अचे इन्हनि जो, मां हिकिड़ो गीत इहो चई करे न थी सत्संग, उहो साक्षी सभिनि जो हिकु ई आहे। ऐं हिननि जो कोट आहे बि, वर्ल्ड बि आहे, सतनाम सतनाम साक्षी। हाँ, सतनाम साक्षी जो पहिरियों अर्थ सम्झ आहे त सतनाम, बाक़ी ये चवण सां सतनाम साक्षी न। सत्य उन जो ई नालो सत्य आहे, जेको हिकु सभिनि जो साक्षी, सभिनि जो पंहिंजो पंहिंजो आहे, हिकु ई। गुरु नानक चयो आहे हिकु ई आहे। जे हूं जाना आखा नाही, कहना कथन न जाए, सबना जिया का एक दाता। सबना जिया का एक दाता, सो में विसर न जाए। इहो हिकु ई आहे। मां इहो थोरो ढोलक न वॼाइजांइ इन ते छा। ख्याल दुनिया जा हड़ई मिटाई, ख्याल दुनिया जा हड़ई मिटाई, अंदर ॾिस तूं झाती पाई, अंदर ॾिस तूं झाती पाई,
मालूम थींदे पंहिंजो पाण चेतन जो चिमकार कर मन साखीअ जो दीदार। मालूम थींदे पंहिंजो पाण चेतन जो चिमकार कर मन साखीअ जो दीदार। साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार। दिल जे कोठीअ अंदर अथई, दिल जे कोठीअ अंदर अथई साखी सिरजणहार कर मन साखीअ जो दीदार। साखी तो साण सदाई, साखी तो साण सदाई पल न परे थे तो खां जाई, पल न परे थे तो खां जाई। साखीअ साथे जागृत सुपने सुखोपत जो वहवार कर मन साखीअ जो दीदार। साखीअ साथे इन जागृत वरी सुपने सुखोपत जो वहवार कर मन साखीअ जो दीदार। चार अवस्थाओं जागृत सुपन सुषुप्ति तुरिया। ये जागृत ही है हिनमल सभिनि जो साखी हिकु ई आहे। पर इते तूं ध्यानु कजांइ माण्हू चवंदा केरु थो ॾिसे। हिते मां हीअं वेठो आहियां, तव्हां बि वेठा आहियो। साखी सभु ॼाणे थो। माण्हू चवंदा केरु थो ॾिसे। तुंहिंजे अंदर में कहिड़ा वीचार थी उहो थी ॾिसे ई थो। मुंहिंजो बि उहो ई आहे, तुंहिंजो बि उहो ई आहे। साखी ही हाणे माण्हू चवंदा आहिनि त भाई असां जेके कर्म कयूं था छा मथे लिखजनि था, मग़ज़ ख़राब थी वञे जेको मथे लिखे। घणा माण्हू आहिनि 14.5 अरब पूरे वर्ल्ड में माण्हू आहिनि। 14.5 अरब। हिकु अरब में घणा करोड़ थींदा आहिनि? 100 करोड़। हिकु करोड़ में घणा लख थींदा आहिनि? 100 लख। सम्झ अचे थी? 14.5 करोड़ माण्हू हिते कुझु कनि ऐं मथां कोई लिखे त मग़ज़ परी वञेसि। इते ई वेठो आहे सभिनि जो। साखी सब जो, साखी सब जो ॼाण आहे। साखीअ खां कुझु छुपियल नाहे। साखी सब जो ॼाण आहे। साखीअ खां कुझु छुपियल नाहे। ॾिसण हार सभु साखी सब जो ही देख सजो संसार कर मन साखीअ जो दीदार। साखीअ साथे हिन सॼे जगत जो वहिंवार कर मन साखीअ जो दीदार। साखी पंहिंजो पाण अथे। तुंहिंजो पंहिंजो पाण ई अथे। इते ई वेठो जेको माता चई तूं ई आहे सभु। सभिनी में उहो हिकु ई आहे। हितां तूं पंहिंजे हिसाब सां हिन जगत खे ॾिसे थी, तोखे ओड़ो ई वहिंवार भासई आहे हिकु ई। पर इहो जेॾीमहिल माण्हू मथे ऊर्जा खजंदसि, बर्फ़ थींदी आहे, पाणी थींदो आहे ऐं बाफ़ थींदी आहे। बर्फ़ थींदी आहे ठोस जटिल, बर्फ़ जटिल हूंदी आहे। वरी इहा पिघलजे त पाणी थींदो आहे। वरी पाणीअ मां छा ठहंदी आहे? बाफ़ ठहंदी आहे। इहा बाफ़ काॾे वेंदी आहे?
कॾहिं ॾिठो अथव छा काई जेॾी महिल तव्हां सिपरी चाढ़ींदा आहियो या कुझु बि चाढ़ींदा आहियो या जोत जेकी ॿरंदी आहे त जोत काॾे वेंदी आहे, मथे वेंदी आहे की न हेठि वेंदी आहे, ऊपर चढ़ंदी आहे। इनखे चवंदा आहिनि ऊर्ध्व गमन, मथे। ऐं हेठि जेको माण्हू हेठि किरे अधो गमन, अधो गाबड़ी हेठि किरंदो वेंदो किरंदो वेंदो। ऐं हेॾो जॾहिं जोत मथे चढ़ंदी वेंदी आहे, इहो ई माण्हू मथे चढ़े त भॻवान थी वञे, ऐं इहो ई माण्हू हेठि किरे, माण्हू ई इहो ई माण्हू हेठि किरे त पशुअ खां बि वियल। इहो ई माण्हू आहे हिकिड़ो टिंगर दॿाए करे लखे माण्हू मारे सघे थो। हिरोशिमा नागासाकीअ ते हिकिड़ो टिंगर दॿाए करे बम किरियो, जेके चवंदा आहिनि उदजन बम। हिकु हाइड्रोजन थींदो आहे, हिकु उदजन थींदो आहे। उहो बम किरंदो आहे, पूरे शहर में बम अगरि किरे त ॿियो कुझु नुक़सान न थींदो आहे। जेके बि जंतु आहिनि, जीव जंतु, माण्हू, पैसा, दुकान, प्रॉपर्टियूं उहे ई पयूं हूंदियूं, सोन हीरा जवाहर सभु उहे ई पिया हूंदा, जड़। जेको चेतन आहे, को मेंहिं हुजे, गांइ हुजे, घोड़ो हुजे, माण्हू हुजे, कीड़ो हुजे, मकोड़ो हुजे, सभु मरी वेंदो आहे हिकिड़े ई बम में। इहो माण्हू हेठि किरे त कहिड़ो बि जानवर हुजे हिकु मारींदो, ॿ मारींदो, पर जानवर जो त खाधो आहे, उनजो त खाधो आहे। बाक़ी माण्हू थी करे ऐं एॾा कर्म करे किरे हेठि त पशुअ खां वियल। ऐं इहो ई माण्हू बुद्ध, महावीर, गुरु नानक जहिड़ा हीअं माण्हू चढ़नि मथे त भॻवान थी वञनि। इहे ई माण्हू वरी चढ़नि त भॻवान थी वञनि। हिते बि टेऊंराम जन चयो आहे, जेके इहे चढ़िया केर विया ऐं सदाईं उहे यादि था रहनि, छा रहने था याद से हरदम, रखियो जिन प्रेम भगवत सां, अमर नालो रहियो तन जो, हलिया जे जग में निविड़त सां, विञाए पाण जिन पंहिंजो कई शेवा, यतीमन जी मिठा मालिक कयासी, हलिया जे जग में निविड़त सां, ॾिसी दुख कीन के डरिया कुसण वेले, जिना उड़े क्या रोए थी खल्क, अॼु तन लाइ ॾिना जिन सिर शहादत सां, सफ़ाई सादगी सुंदर रखी जिन पाण वटि पूरी, वणिया सबके सदाईं से, हलिया जे जग किनायत सां, सची सिक प्रीत शरदा रखी जिन गुरन में पूरी, कहे उहे धन धन, हलिया जे जग खुदा कत सां, रहन था याद से हरदम, रखियो जिन प्रेम भगवत सां। साखी में अची वञे इहो ई माण्हू किरे त पशुअ खां बि वियल, पशुअ खां वियल। इन करे थो चवां, हिकिड़ो अखर माण्हू चवंदो आहे, कुते जी मौत मोह केर? कोई कुतो मरंदो आहे छा? कुते जी मौत, कुतो कुतो ई मरंदो आहे। हिकिड़ो माण्हू भाग अखर चवंदा आहिनि, भाग इंसान जो न आहे,
भाग तो इन्हनि जो ही आहे, पशुनि जो। इहो ई अथनि, पशु ॼाओ आहे, पशु ई मरंदा, भाग ई उन्हनि जो अहिड़ो आहे। बाक़ी इंसान अगरि ॼमंदो त सभु कुझु शूद्र आहे, सभु कुझु शूद्र ॼमंदो आहे। इंसान इन शुद्ध मां ब्राह्मण थींदो आहे। ब्राह्मण हो न जेको तव्हां ब्राह्मण सम्झंदा आहियो, जेको ब्राह्मण जे कुल ब्राह्मण जे घर में जन्म वठे। बाक़ी जेसि ताईं ब्रह्म खे न पातो तेसि ताईं शूद्र आहे। ये कबीर जो ही अखर आहिनि जेके मां ॻाल्हायां थो, शूद्र आहे। बाक़ी जंहिं ब्रह्म खे पातो उहो ही भगवान आहे, और इहो ई माण्हू ब्राह्मण आहे। इहो ही ब्राह्मण इनखे चइजे। पर असां कंहिंखे ब्राह्मण चवंदा आहियूं जंहिंखे टके जो बि ब्रह्म जो कोई अथसि न, सॼो शास्त्रनि जो ज्ञान। तो वञ त साईं कंहिं ब्राह्मण खां वञी ॻाल्हाए त साईं, सॼो टोटल स्मृति जो ज्ञान, याद जो ज्ञान, पूरो शास्त्र जो ज्ञान, पंहिंजी अनुभूति हिकु जरिया से बि न। ऐं ब्रह्म में काई चर्या ई न, उहो छाजो ब्राह्मण आहे? हे ब्राह्मण आहिनि। मूंखे यादि थो अचे जंहिं परमात्मा जो ब्रह्म जो जंहिं साक्षात्कार कयो हूंदो, हिकिड़ो ब्राह्मण हिकिड़े गमीअ वारे घर में चिठो लिखायसि पियो, ॿारे जो पूजा जो हेॾो सारो लंबो। माई वीचारी अॻे ई दुखियाल, मुड़ुसु वियल, लिखायसि पियो चिठो। त चएसि थो ये चिठो लिखो, जल्दी इहो सामान घुराइजो, पूजा थींदी। माई चएसि थी बाबा असांजे घर में ब्राह्मण देवता आया आहिनि, सो बाबा चांहि पी वञ, बिस्कुट खाई वञ। माई चांहि और बिस्कुट कहाँ है तुझे घर में? तुझे घर सूत किया? ये ब्राह्मण, ये ब्राह्मण। और जंहिं घर में गमी थींदी आहे, मायूं अलाए चवंदियूं न चवंदियूं आहिनि, असांखे मायुनि जी ख़बर कान्हे। बाक़ी मर्द त सभु कोई चवंदा हुकुम परमेश्वर, हुकुम परमेश्वर जो आहे। इहो घर अशुभ न आहे, परमेश्वर जे हुकुम सां इहो कमु थियो आहे, इहो शुभ आहे। उहो ई ब्राह्मण पंहिंजे घर तीवण खाए पियो। हाणे घर कंहिंजो सूत किया, तू खुलियल मांस तू पंहिंजे घर में खणी आयो मां ऐं रधे करे खाए थो। हुन वीचारी माईअ जो मुड़ुसु मरी वियो आहे, उहा दुखायल माई, ऐं उहा तोखे चवे थी बाबा बिस्कुट खा, ब्राह्मण देवता आयो आहे, तो असांजे घर में बिस्कुट खा, पाणी पी, ऐं तू हुनखे ॾुखाए आयो आहे। चईंसि तो सूतकी घर आहे ऐं तूं पंहिंजे घर में कच्चो मांस रधे करे खाए थो, ऐं चए थो पियो सूतकी घर हुनजो आहे, सूतकी घर तुंहिंजो आहे, ऐं तूं ब्राह्मण। मां तव्हां सभिनी खे चवां, जाते भी गमी थी हुजे, भले लाश में पई हुजे, ऐं कोई चवे तो पानी पी, चएसि अबा ॾे बिस्किट ॾे, मां पियां थो पाणी, शुभ थी। ऐं घणा माण्हू ॿिया त ब्राह्मण त छा साधू टिकाणे वारा, मां ॾिसंदो आहियां पाणी पंहिंजो खणी ईंदा आहिनि। अरे तव्हांखे इहो ज्ञान न, माण्हुनि जूं दिलियूं था टोड़ो, होॾो चओ था हुकुम परमेश्वर, हिनखे काई बि अनुभूति कान्हे का, सिर्फ़ु शास्त्रनि जो ज्ञान अथनि। जेको गमी ऐं ख़ुशीअ में भेद विझे उनखे ज्ञान कान्हे। ज्ञान इहो आहे, हेॾो गमी थी आहे ऐं होॾो पासे में कंहिंजो विहांउ आहे, पर विहांउ वारो होॾे विहांउ जो कमु निपटाए वरी होॾे अचे, हीअ पंहिंजी जॻह ते आहे, उहो पंहिंजी जॻह ते न। असांजो विहांउ ॻणियल आहे, माणे जो विहांउ ॻणियल आहे। अरे परमात्मा जो न्याय जो आया सो चलसी, मरणो सभिनी खे आहे कि न? इहे भेद विझणा ज्ञान आहे तव्हांजो। ब्राह्मण उहो न आहे
ब्राह्मण उहा जंहिंजी ब्रह्म में चर्या ऐं उन जे लाइ कोई धर्म वरम ईअं न हिंदू धर्म इहो आहे ई न जेको सोचे थो हिंदू धर्म मुस्लमान धर्म न आहे इहो धर्म आहे पंहिंजो पाण खे सुञाण ऐं परमात्मा खे सुञाण इहो ई धर्म आहे पाण खे सुञाणे पोइ परमात्मा खे सुञाणे जंहिं पंहिंजो पाण खे सुञातो जंहिं पंहिंजो पाण खे सुञातो उहो ई परमात्मा खे सुञाणींदो उन जे लाइ असली धर्म आहे माण्हू इंसान वो भगवान जा नाला भी जीअं माण्हू राजनीति में बाक़ी सब राजनीति अथव जेके नाला खणनि था न भगवान जा मां सच ॿुधायां राजनीति थी ये चवंदा आहिनि अल्लाह ईश्वर तेरो नाम सबको सुमति दे भगवान इते राजनीति आहे ऐं तव्हां ॻाल्हि न सम्झंदो भई अल्लाह जेसि ताईं अल्लाह बि आहे ऐं ईश्वर बि आहे माण्हू भावर न थी सघंदा छो जो अल्लाह वारो अल्लाह के मञींदो ऐं ईश्वर वारो ईश्वर के मञींदो भावर थी न सघंदा तूं पाण खे हिंदू न सॾाए तूं पाण खे मुस्लमान न सॾाए भाईचारो तॾहिं आहे जॾहिं असां ॿई भाउर आहियूं इंसान का इंसान से हो भाईचारा यही पैगाम हमारा उन जो ब्रह्म ज्ञानी जो पैगाम इहो हूंदो चाहे मुस्लमान हुजे चाहे ईसाई इंसान आहे हिंदू धर्म जी रक्षा करण जे लाइ तूं संगठन ठाहे करे तूं ग़लति कमु कंदे भीड़ सां ग़लति कमु कंदे माण्हुनि खे काई बि कोई मोह या कुछ थियो हिंसा थी उते धर्म आहे ई न काई भी युद्ध काई भी लड़ाई कदें भी धर्म न थी सघंदो अधर्म सच्चो धर्म हुआ इंसान इंसान चाहे केर हुजे चीन ये पहिरियों चवंदा चीनी दी बाई बाई चीनी दी बाई बाई उन गुलाब उछले बाई बाई वरी मानस जो बाई बाई चवंदा ना चीनी दी बाई बाई छाजो भाई भाई जेसि ताईं तूं चीनो आहे चीनी आहे जेसि ताईं तूं हिंदू आहे भाई थींदो ई न भाई कोई भी चवे मां न मञींदोमांसि न तूं चीनी आहे न मां हिंदू आहियां असां भाउर आहियूं आहे हिकिड़ो शहर हिते हिंदुस्तान में उते सभिनी क़ौमुनि जा माण्हू उते कोई झगड़ो कान्हे सभु हिक ॿिए जे घर वेंदा आहिनि हिक ॿिए सां गले मिलंदा आहिनि जे असांजे शहर में कंहिंसां कोई झगड़ो ई न आहे हीउ झगड़ो ई सॼो न हिन धर्म जे पोतो ई झगड़ो था कनि माण्हू मां ॾिसंदो आहियां जिते बि पोयों कोई धर्म जी राजनीति हूंदी ये राजनीति ही झगड़ा आहिनि जिथे झगड़ो थिए उते ब्रह्म न आहे ब्रह्म आहे मां चवां पहिरियों माण्हुनि में पोइ वणनि में न माण्हुनि में पक्षी पशुनि में वणनि में जे चवंदा आहिनि विद्या विनय युक्त ब्राह्मण में गौहस्ती हर पशु पशियन में वही आत्मा है श्वासन में वही रम रहा है हरिजन में ये सब जग जगदीश रूप है करो इसी का ध्यान ब्रह्म है सब में एक समान आज मेरे गुरु ने बतलाया मुझको ये ही ज्ञान ब्रह्म है सब में एक समान इहो थी ब्रह्म इहो थी तू साक्षी इहो ही थी जे टेऊंराम जी आखिरी मां याद तो चवां साखी पंहिंजो पाण थे साखी पंहिंजो पाण अथे तंहिंजी तोखे ॼाण न थे कहे टियों वठु ॼाण गुरनि खां ॼाणी ॼाण हार कर मन साखीअ जो दीदार कहे टियों वठु ॼाण गुरनि खां ॼाणी ॼाण हार कर मन साखीअ जो दीदार
साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार, साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार। दिल जे कोठीअ अंदर अथेरी, दिल जे कोठीअ अंदर अथेरी, साखी सिरजनहार कर मन साखीअ जो दीदार, साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार। सभई चओ साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार, साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार। सॼी कथा जेको माता गीत चई पहिरियों इनखे सम्झ, उहो हिकु ॿ द्वैता। जॾहिं हिकु नज़र ईंदी उते तुंहिंजो कर्ता ख़तम थी वेंदो। हिन महिल असां मां थो कयां मां, छो जो तूं अलॻि आहे, अस्तित्व खां तूं अलॻि थो थिए पियो। अगरि तूं हिकु मञींदे, हिकु ॼाणींदे, मञींदे न ॼाणींदे, अति हिकु ई थी सॼो, पोइ तुंहिंजी कर्ता छाजी आहे। ऐं इहा सिर्फ़ु तुंहिंजी मिटिजी वञे। मां कर्म खे न आहे छॾिणो, कर्म त सभिनी खे करिणो आहे। कर्म जे पोइ जेकी कर्ता आहे, मां थो कयां, इन खां बच। पोइ तोखे अगला पुगला जेके बि मां चवां संचित कर्म केतिरा बि हुजनि तुंहिंजा जमा थियल। हिन महिल माण्हुनि खे भूत सवार हूंदा, माॾे ईंदा आहिनि, बाबा हेॾा जो पाप कया आहिनि, पोइ इहे कीअं असांजा ख़तमु थींदा? पाप कया आहिनि जन्मनि में, तोखे ख़बर अथई जन्मनि में पाप कया थिया। हल क्या थी, संचित कर्म तुंहिंजा भरिजी विया आहिनि, जेके चवंदा आहिनि फिक्स डिपॉज़िट, चवंदा आहिनि फिक्स ऐं करंट ऐं टे थींदा आहिनि, करीमानी ऐं प्रारब्ध ऐं जेके अतीत जा कर्म आहिनि, टिनी खे मिलाए टे कर्म थींदा आहिनि। त चइजो पुराणा जेके असां पाप कया आहिनि, हाणे अकुल जा सॼा तूं उन्हनि पापनि खे दूर करण जे लाइ शुभ कर्म कंदे, ठीकु आहे। इहा गणित आहे, इहा गणित आहे, ठीकु आहे। बुरो कयो आहे, इनखे मां भलो करे हाणे इनखे मिटायां, कॾहिं न मिटाए सघंदुमि। भलो करण में एतिरा बुरा कम थींदे, पोइ किथे तुंहिंजो लेखो बीहंदो? तूं सम्झो त भलो कमु छा कंदे? भंडारा कंदे, धर्मशालाऊं ठाराईंदे, मंदिर ठाराईंदे, खूह खोटाईंदे, पैसा ख़र्च कंदे, करोड़ अगरि कमाईंदे, करोड़, तो उन में तूं 2 लख ख़र्च के दान में, सुठो कमु के, ऐं करोड़ जेको तो कमाए उहो कीअं कमाए? कॾहिं ॾिठो थी? हिन में पाप थियो थी। कर्म त अहिड़ो आहे, जी कर्ता थी त पोइ त मां ॻाल्हायां थो त पाप थो थिए। मतिलबु जेके ॾिसंदा आहिनि 14 पंथी जेके जैन मुनि पटी ॿधंदा आहिनि, कन में लॻाए करे पटी ॿध, छाजे लाइ हूंदी अथनि? ये ॻाल्हायां थो त ये मच्छर हज़ारे था मरनि पिया, पोइ मां किथे पुॼी सघंदुमि? माई ॿुहारी पाईंदी आहे, मां ॾींदी आहे, बाबा हीअं थी ॿुहारी पायां, हेॾा था मरनि, मुंघण सॼा निकिता, हुन में कणक मां छा निकिरंदा आहिनि? घुणा। पोइ मां ॾेंदी, मां न ॿुध, ईअं कुझु बि न थी। तूं ईअं न सोच, तूं करता न ठह, तोखे सफ़ाई त रखणी आहे घर जी, हिन त मुंघणनि में वेही रहंदी छा? तूं पंहिंजी ॿुहारी पाए, तोखे अंदर में ईअं न अचे त हे मरे, तूं पंहिंजी ॿुहारी पाए। ईअं त असां हलूं था, अलाए केतिरा जित था मरनि, असांजी भावना थोरी आहे इहा जित मारण। हाणे उहे हलंदासीं त सही न, सम्झी ॾिसी करे हल, तुंहिंजे अंदर में भाव कान्हे। वरी मथां अगरि तोखे कर्ता पिणो कान्हे, मां आहियां सभु हिकु आहे, उहो ई आहे, उहो ई हले थो। जेको छोकिरनि शब्द चयो, जीअं हलाए मर्जी, पर ईअं असां चऊं था, पर अथी मर्जी पूरी मुंहिंजी, मुंहिंजी थी पूरी। मां ॾिसंदो आहियां माई ते सुर सां चवंदी आहे, अखियूं ॿूटे करे, घर ॾिसां त किला लॻी पई आहे, झगड़ो ठहे, मुड़ुस सां बि कान थी, न ससु सां थी ठहे, न ॾेराणीअ सां। मां हिकिड़ी माईअ खे चयो, मां कथा पियो कयां, मां भॻवानु ॾिसे सभिनी में भॻवान जी कथा पहले, माई आई चई, बाबा 2 ॼणनि खे छॾे करे,
जेको मां पंहिंजे मुड़ुस में न सघंदी मां चाहे कुझु बि थी वञे ऐं ॿियो पंहिंजी निणान में इन खां त थींदो ई न। वरी हिकिड़ी ॿी माई आहे हिते चए बाबा तुंहिंजी कथा त ॿुधी आहे, पाड़े वारी हिकिड़ी माई आहे उनखे छॾे करे बाक़ी चयो मां सभिनी में भॻवानु। अड़े छो भाई, यानी एॾो जहर एॾो अंदर में उहो छा आहे को ॾिसंदो जंहिंजे अंदरि मां हिक सां भी अगरि तुंहिंजो घृणा या वैर थी मां परमात्मा इते ई आहे तुंहिंजे अंदरि ई आहे, तूं घृणा ऐं वैर थी करे त इहो कथा तोखे लॻंदे ई कान। जेकी मां हेॾी कथा इहो हणा थो पिटा ॿुधायां कुझु बि न थींदी। जॾहिं साक्षीअ खे सम्झंदीअ कोई तुंहिंजे लाइ कूड़ न, घृणा न, वैर न, झगड़ो न, ठगी न, उन खां हिकु ठगी न थींदी। वो ग़लति पैसो भी एकत्र न कंदो, एकत्रित न कंदो, संग्रह न कंदो। तो संग्रह क्या न कंदो, जेको सही ज्ञान हूंदुसि जंहिंखे संग्रह ईअं न कंदो। आसक्ति उन पैसे में कोई बुराई कान्हे का, पैसे में कोई बुराई कान्हे का, बस पैसो एतिरो हूंदो मुंहिंजो निर्वाह थी। बाक़ी उनखे तो समझो हलाइण वारो ई उहो आहे, जीअं हलाए मर्ज़ी आहे तुंहिंजी। ऐं गुरु नानक बि चयो आहे जो तुध भावे साई भलीकार तू सदा सलामत निरंकार। जेको तोखे वणे थो उहो ई थिए। अगरि अहिड़ो अथी त पोइ तोखे करता बि कान्हे को, अगला पिगला सभिनी खे पोइ तीली असली बाहि लॻी वेंदे उन कर्मनि खे, पोइ तोखे कोई बि लेपो कान्हे। ऐं पाण बणिजी करे कंदे पाण खे अहंकार करे ऐं तूं कर्म कंदे पोइ त तोखां पियो थींदे। पोइ चाहे शुभ कर्म भी करी, चवंदा आहिनि अज्ञान से किया हुआ शुभ कर्म भी अशुभ है और ज्ञान से किया हुआ अशुभ कर्म भी शुभ है। हाणे ते थोड़ो सोचो, ज्ञान से किया हुआ अशुभ कर्म भी शुभ है, अज्ञान से किया हुआ शुभ कर्म भी अशुभ है। यो थोड़ो सोचो। मता ईअं सोचे त मां दान पुण्य कयां थी ऐं तोखे ज्ञान कान्हे, अशुभ थी। ज्ञान अथी तू दान त छा कोई अहिड़ो कम बि कंदे जेको समाज इनकार करे थो, पर तुंहिंजो हृदय चौराईंदे मां सही थी कयां। ज्ञानिन वॾा कम कया आहिनि। शंकराचार्य पंहिंजी माउ मरी वई हुयसि, कोई न को खणाए, कुहाड़ी खणी करे हिकु बाह कटेंसि, टंग कटेंसि, पेट कटेंसि, ॾाढी थोड़ी भकम हुयसि। सॼो गांव विपरीत थी बीठो, चई वञो मां पाण कंदुसि। कटे करे हिकु बाह खणी करे वञे साड़े। हाणे माण्हू चवंदा हे पुट पंहिंजी माउ खे कटियईं, न मुअल हुयसि, उनखे कुछ भी कान्हे। आहे त अशुभ कर्म, पर ज्ञान सां कीअं कोई अशुभ कान्हे। भले समाज उसको स्वीकृति न ॾींदो, पर हुन जो अंदर जेको ज्ञान आहे। मां हिते को एग्जाम्पल थो ॾियां, पर ज्ञानी के अहिड़ा कम कंदा आहिनि जेको समाज ऐं संसार स्वीकृति न ॾींदो आहे, पर हू कंदो आहे, ज्ञान से कंदो आहे। ज्ञान से किया हुआ अशुभ कर्म भी शुभ है, अज्ञान से किया हुआ शुभ कर्म भी अशुभ है।